पंजाब असेंबली जो इजलास थी रहियो आहे। मेंबरनि जी आमद जारी, सिक्योरिटी सख्त। मरियम नवाज़ समेत नवां चूंडियल मेंबर पंहिंजे उहिदे जो कसम खणंदा। स्पीकर, डिप्टी स्पीकर ऐं वॾे वज़ीर जी बि चूंड कई वेंदी। पार्लियामानी पार्टी इजलास में मरियम नवाज़ जी नून लीग चूंडियल मेंबरनि सां मुलाक़ात। लीगी असेंबली मेंबरनि मरियम नवाज़ खे वॾो वज़ीर नामज़द थियण जो मुबारक ॾिनी। मुस्लिम लीग नून अॻवान मलिक अहमद ख़ान चयो आहे त मुल्क में इस्तेहकाम ज़रूरी ईंदो। जमहूरियत हिकु सियासी अमल आहे। पार्लियामेंट में कानूनी बहसियत ठहंदी आहे जेकी रुगो घोड़ कंदा अवाम संदन फ़ैसिलो कंदो। कुझु किरदार अहिड़ा हूंदा आहिनि जिन जो वजूद अदम इस्तेहकाम जो सबबु थींदो आहे। मुस्लिम लीग नून अॻवान अतातार चयो आहे त मुस्लिम लीग नून खे पंजाब में सादी अक्सरियत हासिल आहे। पंजाब में गुड गवर्नेंस जो सिलसिलो जारी रहंदो। मरियम नवाज़ जॾहिं फील्ड में निकिरंदी त अवां खे नज़र अची वेंदी। तहरीक इंसाफ़ बानी जे टोले मां जान छुटी वई। सिंध असेंबली जो इजलास सुभाणे थींदो। क़ौमी असेंबली जो इजलास 26 खां 28 फरवरी ताईं तलब करण लाइ समरी सदर आरिफ अलवी हवाले। सिंध जो वॾो वज़ीर ऐं स्पीकर केरु थींदो? अॼु ऐलान जो इम्कान। पीपल्स पार्टी सिंध पार्लियामानी पार्टी जो इजलास बिलावल हाउस में थींदो। सिंध जे वॾे वज़ीर लाइ मुराद अली शाह मज़बूत उम्मीदवार। स्पीकर लाइ आगा असरा दुरानी, निसार खोड़े ऐं ज़ियाउल हसन लंजा जी नालनि ते बि ग़ौर। आम चूंडनि में धांधली जो इल्ज़ाम। मुख़ालिफ़ धुर जी पार्टी बि अॼु इजलास घुराए वरितो। जीटीए, पीटीआई, जमायत इस्लामी ऐं जेयूआई जे गॾियल हुकूमत अमली जी तयारी। अपोज़िशन पार्टी जे इजलास में सिंध असेंबली जे साम्हूं धरणे बाबति ग़ौर थींदो। पीपी अॻवान सैयद नासिर हुसैन शाह चयो आहे त पीटीआई तरफ़ां पाकिस्तान खे मुआशी इमदाद न ॾियण लाइ IMF ऐं ॿियनि दोस्त मुल्कनि खे ख़त मोकिलणु इंतिहाई अफ़सोसनाक आहे। जंहिं मुल्क पीटीआई बानी खे इज़त ॾिनी उनखे वज़ीर आज़म बणायो, उहो ई मुल्क जी साख खे नुक़सान पहुचाइण जी कोशिश करे रहियो आहे। पीटीआई रुगो पाकिस्तान में इंतिशार, अदम इस्तेहकाम ऐं अफ़रातफ़री चाहे थी। गज़ा में इसराइल जी दहशतगर्दी जारी। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान वधीक 100 फ़लस्तीनी शहीद, केतिरा ई ज़ख़्मी। जबालिया ऐं रफ़ह ते बमबारी। यहूदी फ़ौज विच गज़ा में घरनि ते बमबारी में 40 ॼणा शहीद थी विया। लटपलाण जे काफ़िले हिते इसराइली फ़ौजी फायरिंग में 4 फ़लस्तीनी शहीद। गज़ा में शहीदनि जो तइदाद 29,400 थी वियो। ख़ान यूनिस जे अल नसर अस्पताल में इसराइली फ़ौजी गाॾियूं ॿीहर दाख़िल थी वयूं। यूरोपीय यूनियन जे परॾेही वज़ीरनि पारां गज़ा में फ़ौरी जंगबंदी जो मुतालबो। बयान में चयो वियो आहे त रफ़ह में इसराइली कार्रवाइनि जा संगीन नतीजा निकिरंदा। गॾियल क़ौम जो चवणु आहे त इसराइली फ़ौज अल नसर अस्पताल खे तबाह करे छॾियो। 32 मरीज़ अञा बि अस्पताल अंदरि मौजूदु आहिनि। फिरोजपुर में बदअमनी ऐं फुरवा के ख़िलाफ़ शहर में शटरबंद हड़ताल। जेयूआई जे सॾ ते एहतजाजी मुज़ाहिरो, इंडियस हाईवे ते धरणो। अॻवान जो चवणु आहे त पुलिस अमन मान क़ाइमु करण में मुकमल तौरु नाकाम थी वई आहे। ऐं क्रिकेट जे सभ खां वॾे मेले पाकिस्तान सुपर लीग 9 में ज़बरदस्त मुक़ाबला जारी। मुल्तान सुल्तान ऐं पेशावर ज़ल्मी आम्हूं साम्हूं।